मिठी मां मथा पई रोंदई हर न्याणी रोंदी रहंदे ओड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सदका भरींदे ओड़ा पीउ जे अखियुनि में हूंदई पई भेण बि सदका भरींदे पुट ज़ाल बि रोंदा रहंदे पुट ज़ाल बि रोंदा रहंदे मोटाए न भाव को सघंदो अज बे जो जनाज़ो पढ़े थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो अज बे के पुलो अडनो तो उलड़ने ते करीब खयो तो कदें मैयत तुझो मिठड़ा कहीं बे जे पुलन ते होंदो अज बेन के थो दफनाए अज बेन के थो दफनाए कोई तोखे बि दफनाईंदो अज बेन के थो दफनाए कोई तोखे बि दफनाईंदो अज बे जो जनाज़ो पढ़े थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो अज बे जे कॾहिं ते आहे अज बे ले कफन पियो ठाहे कदें तुझो कदो भी थींदो छोड़ी उहो थो बुलाए कदें तुझे मैयत खातिर कदें तुझे मैयत खातिर ॿियो कोई कफन ठाहींदो कदें तुझे मैयत खातिर ॿियो कोई कफन ठाहींदो अज बे जो जनाज़ो पढ़े थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो अज बे जी क़बर तू ॾिसे थो उल बे जी क़बर ते पढ़े थो कदें तू बि क़बर में हूंदे इहा सोच तू छो न करे थो काश जेकॾहिं इहा सोच अची वञे त ईअं निमाज़ जी परवाह जीअं तव्हां असांखे निमाज़ यादि ई कोन क़ुरान यादि ई कोन ईअं मुला पढ़नि दोस्तो हिननि जलसनि जो मक़सदु इहो हीअ ज़िंदगी आरज़ी अॼु हिन जे मथां सुभाणे हिन जे हेठियां हूंदा यार उहा कयूं जेका क़बर में क़बर चे अज बे जी क़बर तू ॾिसे थो उल बे जी क़बर ते पढ़े थो कदें तू बि क़बर में हूंदे इहा सोच तू छो न करे थो कदें तू बि क़बर में हूंदे इहा सोच तू छो न करे थो ओ जॾहिं मौत हली दर ईंदई जॾहिं मौत हली दर ईंदई तोखे मोहलत पल बि न ॾींदो अज बे जो जनाज़ो पढ़े थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो कर पंहिंजी बि भाऊ तयारी आहे क़बरदारी कारी ग़फ़लत में गुज़ार न एॾो आहे तुंहिंजी बि अचणी वारी हा जॾहिं वारो तुझो ईंदो जॾहिं वारो तुझो ईंदो तोखे मौत न मिंट छॾींदो अज ॿियनि जो जनाज़ो पढ़े थो कदें तुझो जनाज़ो भी थींदो लिखी शहज़ादे हक़ीक़त हिन शेर में आहे नसीहत लिखी शहज़ादे हक़ीक़त हिन शेर में आहे नसीहत अल्लाह जे हुक्मन ते हलो मन सोने नबीअ जी शरीयत अल्लाह जे हुक्मन ते हलो मन सोने नबीअ जी शरीयत हीअ दुनिया आहे फानी हीअ दुनिया आहे फानी हर माण्हू हितड़ा वेंदो कोई भी न बचे
हीअ दुनिया आहे फानी हर माण्हू हितड़ा वेंदो अॼु ॿिए जो जनाज़ो पढ़े थो कॾहिं तुंहिंजो जनाज़ो बि थींदो।